बुखुनि ऐं बीमारियुनि जे रहम करम ते छॾियल हिन ॿारड़े जी क़ौम कहिड़ी आहे ऐं छा आहे, अचो त हिकु भेरो संदसि माज़ीअ में झाती पाए था ॾिसूं। ॾंद कथा आहे त सिंधी क़ौम 5 लख साल अॻु पत्थर जे दौर में जनम वरितो हो। उहा खणी पकी ॻाल्हि न हुजे, पर 5000 साल पुराणी सिंधी सभ्यता जा निशान दुनिया खे हिन ॻाल्हि जी गवाही ॾेई चुका आहिनि त आसार ॿुधाइनि था त इमारत अज़ीम हुई। हीअ हज़ारे साल अॻु फीथो, ड्रेनेज, डेसिमल, शतरंज समेत दुनिया खे अचरज में विझंदड़ एजादूं ॾेई विया। भला इन्हनि एजादुनि खे केरु नंढड़ो सम्झे, पर सभ खां पहिरीं बंदरगाह जो बुनियादु विझी अॼु दुनिया खे हिन तरक़ीअ जो रस्तो ॾेखारींदड़ सिंधीअ जो थोरो ही जहान कीअं थो विसारे सघे। जग मशहूर अमरीकी आर्कियोलॉजिस्ट जॉर्ज फ्रैंकलिन डेल्स 1927 खां 1992 ताईं जॉर्ज पंहिंजी तहक़ीक़ में दावा करे थो त सिंधु दरिया जी महाॿोॾि में तबाह थियण खां अॻु सिंधियुनि हाणे मोहनजे दड़े नाले सुञातो वेंदड़ शहर खे 7 भेरा ॿीहर ठाहियो हो। सिंधी कश्मीर खां कंधार ऐं गुजरात खां सौराष्ट्र ताईं हुक्मरानी कंदो हो। असुल सिंध एतिरी वॾी हुई। सिकंदर आज़म जे दौर में यूनानी तारीख़दान लिखण ते मजबूर थी विया त खेनि दुनिया में सिंधी समाज खां बहितर समाज नाहे मिलियो। 1500 साल अॻु ईरानियुनि जॾहिं सिंध ते काह कई त सिंधियुनि शानदार मज़ाहिमत करे पंहिंजी धरतीअ तां खेनि मोटण ते मजबूर करे छॾियो। 1026 खां 1524 ईस्वी ताईं मक़ामी समा ऐं सुमरा हुक्मराननि जे दौर खे सिंध अंदरि अमन ऐं आशितीअ जो दौर मञियो वञे थो। तारीख़ गवाह आहे त जॾहिं बि सिंध अंदरि मक़ामी हुक्मराननि देश सां गद्दारीअ बदिरां सचाईअ सां हुकूमत कई त सिंध अॻिते वधी। दुनिया अंदरि पहिरियों भेरो क़ुरान पाक खे कंहिं बि ॿी ॿोलीअ में तर्जुमो कयो वियो त उहा सिंधी ॿोली हुई, जंहिंखे इहो आलीशान एज़ाज़ नसीब थियो। नंढे खंड में सिंधी उहा पहिरीं क़ौम आहे जंहिं अंग्रेज़ साम्राज्य ख़िलाफ़ मज़ाहिमत शुरू कई। सांगड़ जी धरती अॼु बि उन जी गवाही ॾेई रही आहे। सूर्य बादशाह पीर सिबगतुल्ला शाह राशिदीअ जी सरवाणीअ में हुरन वतन या कफ़न जो नारो हणी साणे तां सिर घुरे छॾिया। हिकु तरफ़ सिंधी अंग्रेज़नि ख़िलाफ़ जंग जोटे रहिया हुआ त साॻे वक़्तु अंग्रेज़ी ॿोली सिखी यूरोप ताईं पंहिंजे विणज वापार खे वधाए रहिया हुआ। नंढे खंड खे आज़ादी ॾियारण ऐं नओं मुल्क वजूद में आणण लाइ बि सिंधियुनि अॻवाणीअ वारो किरदारु अदा कयो। 1943 में साईं जेम्स हेड सिंध असेंबली में पाकिस्तान जी करारदाद पेश कई त ॿिए पासे झिरकजाए मोहम्मद अली जिन्ना नंढे खंड जे मुसलमाननि खे पाकिस्तान नाले नओं मुल्क ॾिनो। शिकारपुर जा अलाह बख्श सुमरो सिंध जो पहिरियों वज़ीर आज़म थियो त हुन सिंध खे सखर बैराज जहिड़ो शानदार तोहफ़ो ॾिनो। धरतीअ जे सदोरे पुट मौलाना उबैदुल्ला सिंधीअ खे भला कीअं विसारजे। बोर्ड हर साल कीअं थींदी, ये बोर्ड हर साल थी त पोइ त तबाही थींदी मुल्क जी। लाड़काणे जी मिटीअ मां जनम वठंदड़ ज़ुल्फ़कार अली भुट्टे 2.5 ॾहाकनि खां पोइ हिकु तरफ़ मुल्क जे अवाम खे सियासी शौर ॾिनो त साॻे वक़्तु पुठिते पियल मुल्क खे तरक़ी वठाइण सां गॾु एटमी ताक़त बणायो। इहे सिंधी हुआ जेके ज़ुल्फ़कार अली भुट्टे जी शहादत खां पोइ MRD तहरीक दौरान मुल्क में जमहूरियत लाइ आमरियत आॾो मज़ाहिमत करे पंहिंजूं जानियूं निछावर करे रहिया हुआ त 80 वारे ॾहाके जी पछाड़ीअ में सिंध जा ई शहीद बेनज़ीर भुट्टो मुल्की सियासत खे नओं छाल ॾिनो। इहे त सिंध जी तारीख़ जूं सफ़ा थोरियूं हक़ीक़तूं आहिनि। सिंधियुनि दुनिया जे हिन ॻोल्हे ते जेके कारनामा कया आहिनि उहे ॻणाइण लाइ महीननि जा महीना बि थोरा थी पवंदा। सॼी दुनिया जे विणज वापार में वॾो हिसो सिंधियुनि जो आहे। बॉलीवुड खां वेंदे नासा ताईं दुनिया जो कहिड़ो उहो शोबो आहे जिते सिंधियुनि पाण न मञायो आहे। मुझे देखकर मेरे को विवेक वासवानी ने, जिसने मेरा करियर एक्चुअली बनाया, उसने फोर्स किया फिल्मों में काम करने, लेकर गए। उन्होंने कहा सर मैं नया हीरो लेकर आया हूँ, राजू बन गया जेंटलमैन का। वो सिंधी साहब थे, सिंधी साहब बाबू थे वो। तो उन्होंने बोला ओ ब्लेडी हिज हेयर इज लाइक अ बेयर। शाह लतीफ जय लतीफ लतीफ जी लतीफ। दुनिया जे वॾे में वॾे शाइर जी हिन धरतीअ तां पैदा थींदड़ पुटनि ऐं धीअरुनि
सियासत, ॾाहप, इल्म, अदब, साइंस, इंजीनियरिंग समेत हर शोबे में मान मथां करायो आहे। रसूल बख्श पली जो सियासत ऐं ॾाहप में पंहिंजो मट पाण हो त पुरमन मज़ाहिमत वसीले सिंध लाइ ज़िंदगी मौत जहिड़नि मनसूबनि ख़िलाफ़ रुक जी दीवार बणिजी वियो। अलामा आई काज़ी खां वेंदे इब्राहिम जोए ताईं, शेख अयाज़ खां वेंदे अमर जलील ऐं उस्ताद बुखारीअ ताईं इल्म ऐं अदब जा माणिक मोती हिन ई धरतीअ ॼणिया। हिन ई ॾुखायल ॾेह तां दुनिया अंदरि मेडिकल जे शोबे में इनकलाब बि सिंध जाए आंदो आहे त वरी जे सिंधी रांदि जे मैदान में लथो त चिथरनि बावजूदि हिमत न हारायई ऐं पाण मञरायई। पर हिन आलीशान धरतीअ जे महान माण्हूअ खे अॼु एॾो हक़ीर छो सम्झियो वियो आहे जो परदेदार न्याणियूं रोडनि किनारनि ते बिना छित जे वेठल आहिनि। रोड किनारनि ते पनाह वठी वेठल बरसात मुतासिर ॿारड़ा ऐं ॿारड़ियूं ट्रकुनि हेठां चिभाड़जी मरी रहिया आहिनि त हज़ारे मासूम ॿारड़नि खे गंदो माहौल फराहम करे खेनि मौतमार बीमारियुनि जे मुंहं में उछलायो वियो आहे। सिंध जा बचड़ा बुखुनि ऐं बीमारियुनि हवाले कया विया आहिनि। संदन हक़ खेनि ख़ैरात सम्झी ॾिनो थो वञे, पंहिंजनि सरकारी इमारतुनि मां खेसि धिकारियो थो वञे। इहे सभु के धारिया न पर पंहिंजा ई आहिनि जेके हिन ॾुखीअ वेल सिंध जे माण्हूअ खे ॾंभ ॾेई रहिया आहिनि। मथसि आफ़त छा आई, खेसि ताना ॾिना था वञनि, ठठोलियूं कयूं थियूं वञनि। सिंधीअ जो ॾोह इहो आहे त हू ॿियनि खे मान ॾिए थो, संदसि मिज़ाज खे संदसि कमज़ोरी सम्झी संदसि शहर ऐं संदसि ॻोठ ॿोड़ायो थो वञे, बसि ॿनी बचाइण ख़ातिर। हू सुखियो सताबो बि आहे ऐं ग़रीब पिणु, पर पेनून आहे। खुले आसमान हेठ वेठा आहियूं, असां ये फकीर न आहियूं, असां छा न आहियूं, असां पाण ज़मींदार आहियूं। हू माठीणो मोहबती ज़रूर आहे पर कमज़ोर न। हू जॾहिं रद्देमल ॾींदो आहे त मुल्क में हर शइ हूंदी आहे सिवाय सरकारी रिट जे। तारीख़ गवाह आहे त सिंधियुनि आफ़तूं, तबाहियूं ऐं जंगियूं मुंहं में पवण बावजूदि कॾहिं बि हिमत नाहे हारी। हू आसमान तां ज़मीन ते किरी वरी पंहिंजी मुड़सी करे उथिया आहिनि। 3 more villages submerged. Sata district is the latest front line. Floodwaters are ravaging this region in lower Sindh province. This is what Pakistan does not need, more rain. Locals in the area did their best. We saw them place sandbags and stones at the Surjani 2010 वारी महाबोर्ड में सिंधियुनि जी दिलेरीअ जो दास्तान आलमी मीडिया जी ज़ीनत बणियल रहियो। Sana Khuder, Al Jazeera, Hyderabad City. तॾहिं ई जग मशहूर अमरीकी मैगज़ीन न्यूज़वीक सिंधियुनि खे दुनिया जी दिलेर तरीन क़ौम करार ॾिनो। हाणे बि जियापो जंजाल आहे। बर्बादीअ जे सदमे, बुख, उस, बीमारीअ खेसि अदमो ज़रूर करे छॾियो आहे, पर हीअ क़ौम मरणी न आहे। सिंधी क़ौम वरी उथणी आहे। हू रब साईं जी मदद सां जियापे जा नवां दग ॻोल्हींदी। घणी सणाई कंदो ही शहर ऐं ॻोठ वरी आबाद थींदा इंशा अल्लाह। वेंदे वेंदे हिकु ॻाल्हि यादि अची वई त सिंधी रिवायतुनि ऐं उसूलनि ते अमल कंदड़ आहे ऐं सिंधीअ जी दिलि ऐं दिमाग़ में हिकु रिवायत घर करे वेठल आहे त पलांद पुराणा नाहिन थींदा। सिंधी आया